तव्हांखे अहिड़ी ॻाल्हियूं जो इक़रार करणु शुरू करणो आहे। मां पंहिंजे मुंहं सां सुठी ॻाल्हियूं चवंदमि। मां पंहिंजे मुंहं खे कंहिंखे बि उदास न कंदमि, पर मां उन जे द्वारा माण्हू खे प्रासित कंदमि। मां पंहिंजे अखरनि सां श्राप न आशीर्वाद ॾींदसि। ऐं मां रोज़ इहो प्रार्थना कंदी आहियां, इहो बाइबल में आहे, ईश्वर मुंहिंजी जिब ते नज़र रखंदा। मां पंहिंजे वात खां विरोध या ग़लति न कंदमि। मां सोचियो हुयो हिते अॼु हेॾी शांती छो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां सभु अहिड़ो हाल। हिकु ॻाल्हि चवां मां, हिते मौजूदु 17,000 नओं जनम वठण लाइ तव्हां ईश्वर खे प्रेम कंदा आहियो, न त तव्हां हिते न हुजो हा। असां सभिनीनि खे आशाऊं हूंदियूं आहिनि, सपना हूंदा आहिनि, प्रार्थना हूंदियूं आहिनि, पर मां इहो चवंदी आहियां हिन जो वॾो कारण इहो त आहे तव्हां ॾाढा ऐं मां इहो न ॾिठो आहे कि जीवन जा ॾाढा साल मां सोचियो कि मां ईश्वर जो इंतज़ार थी कयां। मां ईश्वर जो इंतज़ार न पई कयां, उहे इंतज़ार कनि पिया कि मां कॾहिं शैतान खां सहमत थींदसि। आमीन। अचो हिते कुझु ॿिया वचन था पढ़ूं। हिकु फ़ैसिलो कजो, रोज़ पूजा करणु शुरू कयो। नीति वचन 8:6-8 में ॿुधो, छाकाणि मां सुठी ॻाल्हियूं कंदमि तॾहिं हुन मां सुठी ॻाल्हियूं ई निकिरंदियूं ऐं हमेशा सुठी ॻाल्हियूं ई निकिरंदियूं। छोकी मुंहं मां सच ॻाल्हियूं निकिरंदियूं। ख़राब ॻाल्हियुनि खे मुंहं मां नफ़रत आहे ऐं मुंहिंजे वात खे। मां तव्हांखे चैलेंज थी ॾियां कि तव्हां हिकु किताबु खणी अचो, नीति वचन ऐं बाइबल में जिते बि वात था शब्द जो लेखो हुजे हुनखे पढ़णु शुरू कयो। तव्हां हुनखे लिखी वठो ऐं वेही करे पढ़ो ऐं चओ, ईश्वर तव्हांजी महिरबानी ऐं आशीर्वाद खां मूंखे ख़बर आहे मां पंहिंजे दम ते इहो सभु न करे सघंदमि। मां पंहिंजो हिसो करण वारो आहियां, मां प्रार्थना करण वारो आहियां, पर मां पंहिंजे वात जो इस्तेमालु न कंदमि। वचन 19:14 में मुंहिंजे वात जो वचन ऐं मुंहिंजे दिलि जो ध्यानु तव्हां ते ॾेई सघूं, इहो योगा। हे ईश्वर, मुंहिंजे वात जा वचन मुंहिंजे दिलि जो ध्यानु ॾियणु चयो हो तव्हांजे साम्हूं ग्रहण योग्य आहे। तव्हांखे हे ईश्वर, तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, पर जॾहिं तव्हां खां ग़लती थींदी या मूंखां थींदी असांखे माफ़ी वठणु खपे। हर दफ़े हिकु ॻाल्हि जेकी असांखे पंहिंजे वात मां न करणु खपे, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदमि जेके न ॿुधणु खपे ऐं इहो न करणु खपे, पर मूंखे पहिरीं ई ख़बर हुई कि मां इहो कमु न करे सघंदमि। पर कुझु कम बाइबल असांखे पंहिंजे वात सां करण खां रोकींदा आहिनि। आकाणा, अलवाऊं उॾाइणु, बेइज़ती करणु ऐं हुते पंहिंजी सलाह ॾियणु जिते घुर्ज न हुजे। मां तव्हांखे देव ऐं मुंहिंजी ॻाल्हि थी ॿुधायां। असां हिकु होटल में वियासीं, हुते जाम दफ़ा वेंदा आहियूं पहिरें साल खां, हिन करे हुते कमु करण वारा असांखे सुञाणे विया आहिनि। देव जो ध्यानु होॾे वियो तॾहिं मां ॾिठो सेवा करण वारी हिकु माई हाणे हुते न हुई। हिन करे मां पुछियो त मां पंहिंजो नालो बदिले करे ॿुधाईंदमि, पर हुननि खां पुछियो त मैरी हाणे हुते कमु कंदी आहे छा? मां पुछियो उहा हाणे किथे आहे? हुननि ॿुधायो कि उहा हाणे हिते कमु न कंदी आहे। मां पुछियो उहा किथे वई आहे? उन्हनि ॿुधायो त उहा जॉन, हुन होटल में कमु करण वारो हिकु माण्हू आहे। उन ॿुधायो मैरी ऐं जॉन हिक ॿिए सां प्यार कंदा हुआ, पोइ के कारण खां उहे हिक ॿिए सां अलॻि थी विया। जॉन हुन जी हिकु साहेड़ीअ सां शादी करे वेठो। जॉन हाणे बि उते आहे, पर ॿिए के जॻह ते। उन राति जो देव ऐं मां गाॾीअ में अचूं पिया। मां हुनखे चयो त मां पतो लॻायो आहे कि छा थियो आहे मैरी खे। उहा हाणे बि होटल में आहे, रहंदी आहे, कमु कंदी आहे ऐं जॉन खां प्यार कंदी आहे। देव चयो त हुनखे जॉन में अहिड़ो छा ॾिसणु आयो? मैरी बि पहिरें वांगुरु ॾिसणु न ईंदी हुई। देव चयो त हुनखे अञा सुठो छोकिरो मिली वेंदो। हिकदमि मां चयोमांसि थोरो ध्यानु ॾिजो। असां फ़ैसिलो था कयूं कि असांखे कंहिंसां प्यारु करणु खपे ऐं कंहिंसां न। ऐं असां फ़ैसिलो करे वरितो कि उहे ॿई सुठा न हुया। हिन करे जॾहिं असां गाॾीअ में हुआसीं तॾहिं असां फ़ैसिलो कयो कि हे सभु ग़लति हुयो ऐं हू ॿई ग़लति हुया, सुठा न हुया।
देव शुरू करे छॾियो। हे ईश्वर, असांखे माफ़ कजो, असांखां ग़लती थी वई आहे, असांखे माफ़ कयो। ईश्वर कृपा कयो असांजे मथां। इहे केतिरी बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे न। असां केतिरा ई दफ़ा इहो करण जी कोशिशि कंदा आहियूं, असां दोषी हूंदा आहियूं। इहो करणु केतिरो ग़लति आहे न। तव्हां सम्झंदा आहियो कि इहो सभु फालतूअ जी ॻाल्हियूं आहिनि, इन में कुझु सचाई कान आहे। सच में ध्यानु ॾियो, उहे ताक़त ख़राब करण वारा शब्द हुआ। मां तव्हांखे ॾियण वारी आहियां हिकु हथियार, जंहिंसां तव्हांखे लड़ण में मदद मिलंदी ऐं तव्हां हर किले खे तोड़े सघंदा आहियो पंहिंजे जीवन में। इहो हिकु हथियार आहे जेको तव्हांजे जीवन में शक्ति वधाईंदो ऐं शैतान जी शक्ति ख़तमु कंदो। असांखे इहो करणु खपे। असां पढ़ियूं जे अहिड़े जोड़े जेके सॼी दुनिया में सेवक आहिनि असांजा। असांखे असल में चवणु खपे, हा, मैरी खे ॾाढो दुख थियो हूंदो। असांखे इन ई वक़्तु उन लाइ पूजा करणु खपे, तॾहिं हुन जी तकलीफ़ दूर थींदी ऐं ईश्वर उनखे कोई सुठो माण्हू वठी अचे हुन जे जीवन में ऐं हुनखे आशीर्वाद ॾियूं था। असां सभई अचो, असां प्रार्थना कयूं था हुनखे पंहिंजी नई नौकरी में ताक़त मिले। असां इहो करे सघंदा हुआसीं ऐं अगरि ईश्वर खे ख़ुशि करणो आहे, असां हुन जी मदद करे सघंदा हुआसीं। असां जॾहिं बि पंहिंजे वात मां ग़लति ॻाल्हाईंदा आहियूं, मूंखे हिन ॻाल्हि जो पूरो विश्वास आहे कि उहो असांखे आनंद वारो आहे। मूंखे हिन ॻाल्हि ते पूरो विश्वास आहे कि इहो असांजे आनंद खे प्रभावित कंदो आहे। हिकु वचन आयो मुंहिंजे मन में हाणे, असांखे हुनखे हाणे वञी करे हुते पढ़णु खपे। जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजे पाण खे भक्त थो सम्झे, हालेलुया, ऐं पंहिंजी जिभ ते काबू न करे पर पंहिंजे दिलि में धोखो न ॾे, त हुन जी भक्ति व्यर्थ आहे। ऐं जंहिंखे पंहिंजे जिभ ते काबू न आहे, हुन जी भक्ति व्यर्थ आहे, कोई फल न थींदो आहे ऐं हुन जो कोई फल न मिलंदो आहे। बाइबल जा वचन लाइ असांखे हिक ई मुंहं सां परमेश्वर खे आशीष ऐं मनुष्य खे शाप न ॾियणु घुरिजे। आमीन। अॼु कंहिंखे न कंहिंखे ज्ञान मिलंदो। इहा तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं यीशु हुननि जो टाइम अची वियो हुयो क्रूज़ ते वञण जो। हुननि खे ख़बर हुई कि हुननि खे तकलीफ़ थींदी। यूहन्ना 14:30 में उन्हनि असली में चयो हुयो पंहिंजे चेलनि खे कि उहो टाइम हाणे अची वियो आहे। ध्यानु ॾियो, जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायो हुयो। मां हाणे तव्हां सां जाम घटि ॻाल्हाईंदमि, छाकाणि त मूंखे घटि ॻाल्हाइणो आहे, छोकी हिन संसार जो सदार ऊंदो आहे ऐं मूं में कुझु न आहे। तव्हां सम्झो था न उहे छा था चवणु चाहींदा आहिनि। मां हाणे उहो करण जो टाइम अची वियो आहे जेको करण लाइ मूंखे हिते मोकिलियो वियो आहे ऐं मूंते हुन खां वधीक दबाव हूंदा जंहिंजी कंहिं कल्पना बि न कई हूंदी। अहिड़ो युद्ध हली रहियो हुयो जेको अॼु खां पहिरें कॾहिं न थियो हुयो। भलाई ऐं बुराईअ जे विच में युद्ध, शैतान ऐं परमेश्वर जे विच में युद्ध। यीशु जे चवण जो मतिलबु उहो हो त शैतान जो मुंहिंजे जीवन में अचण जो कोई रस्तो कोन आहे। मां कोई बेकार ॻाल्हि करे हुनखे न ॾिनमि, हिन करे मां चुप रहण वारो आहियां, छोकी हाणे तव्हां ते दबाव हूंदो आहे। हलो हिकु ॻाल्हि सम्झी था वठूं, जॾहिं तव्हां ते दबाव हूंदो आहे, सभिनीनि खां सुठो कमु कजो, पंहिंजे चपनि खे सुबी वठिजो ऐं जॾहिं अकेले वेठा हुजो हिकदमि चुप हुजो। मां हुन खां सुठो प्रचार थी कयां। मां वरी इहो सभु पढ़ंदमि ऐं तव्हां चवंदा प्रार्थना 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 प्रार्थना। तव्हांजे वात जो बचाव थियो आहे। असां पंहिंजे शब्दनि सां आशीर्वाद ॾेई सघंदा आहियूं। ईश्वर आदम हवा खे आशीर्वाद ॾिनो।
ऐं उन्हनि चयो आहे कि असां आशीर्वाद ॾेई सघंदा आहियूं माण्हुनि खे चई करे। आशीष जी पूजा अहिड़ी बेशक क़ीमती हुई कि पीउ हुनखे ॾिनो हुयो, पंहिंजे मुंहिंजे पुट खे ॾिनो हुयो, जेके यकूब खे इच्छा हुई कि उहो हुन लाइ हुन सां कूड़ ॻाल्हाइण लॻो, चोरी करण लॻो। हिकु दफ़ो इसहाक खे पतो पियो, हुनखे ख़बर पइजी वई कि हुन हिकु ग़लति ॿार खे आशीर्वाद ॾिनो आहे ऐं हुननि चयो कि मां हुनखां इहो आशीर्वाद वापसि नथो वठी सघां ऐं इहो न थी सघंदो आहे। हिकु दफ़ो शब्द वात मां निकितो, पोइ असां वापसि वठणु चाहींदा आहियूं। हिन करे हीअ प्रार्थना करे चई सघंदा आहियूं, कृपा कजो, मदद कजो, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो, मूंखां भूल थी वई आहे। इहो ज़रूरी कान आहे कि तव्हां अंदर जी साह खे ॿुधी सघो। हे वचन जेके बि तव्हां सभु हिते ॿुधण आया आहियो, तव्हां हफ़्ते में केतिरा दफ़ा चर्च वेंदा आहियो? मां तव्हांखे अधु कलाक ॻाल्हाए करे ॿुधाए सघंदी आहियां कि तव्हां आत्मा में किथे आहियो। अगरि तव्हां ॿियनि माण्हुनि लाइ ॻाल्हियूं कंदा आहियो, तव्हां में शायदि धर्म जी भावना आहे, छोकी जेके धर्मी माण्हू हूंदा आहिनि उहे सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, इन करे हुन जे वात खां ॾाढी बुराई ऐं फ़ैसिला ॿुधाईंदा आहिनि। मां तोसां प्यार कंदो आहियां। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, मां तव्हांखे अहिड़ो कुझु बि सेखारण जी कोशिशि नथी कयां जेका ईश्वर मूंखे सेखारियो न हुजे। पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदी आहियां कि तव्हां पंहिंजे वात जो इस्तेमालु करणु शुरू कयो। असां सुठे कम लाइ उहे फ़ैसिला कयो कि तव्हां एतिरो व्यस्त रहो पंहिंजे कम में ऐं आशीष, ऐं तव्हांखे ग़लति ॻाल्हियुनि लाइ लड़ाई करण जी काई ज़रूरत कान आहे। तव्हां सही कमु करण में व्यस्त थी वेंदव, ग़लति कम में वञण लाइ रस्तो न हूंदो तव्हां वटि। अचण वारो हर हिकु माण्हू सुठो महसूसु करायो, पंहिंजे वात जो इस्तेमालु कयो, आशीष कयो ऐं शुकराना ॾियो। वात जो इस्तेमालु कयो ऐं महिरबानी। आमीन। जॉन देसी, तव्हांजो शुक्रगुज़ार आहे हिते अचण जो। मूंखे ख़ुशी आहे। ऐं असां हिन ॻाल्हि जो बिल्कुलु ध्यानु रखंदा आहियूं कि असां कंहिंखे था घुरायूं पंहिंजे दर्शन करण लाइ। ॾाढा ख़ुशि आहियूं, उत्साहित आहियूं, छाकाणि त असांखे ख़बर आहे कि हुते अचण वारा ॾाढा माण्हू आहिनि जेके सभा में अचण लाइ कुझु बलिदान ॾींदा आहिनि। इहो हुननि लाइ जाम ज़रूरी हूंदो आहे। उहे ईश्वर ते विश्वास रखंदा आहिनि। हिन साल असां बलीअ जे बारे में ॻाल्हि कंदासीं, हिन करे जॾहिं असांखे हुन लाइ सोचणो आहे त असांखे ख़्यालु रखणो आहे, छाकाणि त मूंखे ख़बर आहे तव्हां हुन जे बारे में सेखारींदा आहियो जेको तव्हांखे हुन जो अनुभव हूंदो आहे। जॾहिं मां बलीअ जे बारे में चवंदी आहियां कि ईश्वर सभिनीनि जो भलो कंदो, तव्हां लाइ छा मतिलबु आहे? मां हुन जे बारे में उत्साहित थींदी आहियां कि कोई बि सवाल आहे, हुन खां सुठो कोई विषय मां सोचे सघंदी न आहियां। असल में इहो मसीहत जी नींव आहे। जॾहिं मां हिन जे बारे में सोचींदी आहियां कि ईश्वर कीअं बेहाल कंदा आहिनि कोई जीवन, कोई शादी या कंहिं माण्हू खे, हुन को पहिरीं खां बि सुठो कंदो आहे जेको उहो परियो हूंदो आहे। मुंहिंजे लाइ निजी तौर ते वॾो थियणु हिकु गैर ज़िम्मेदार पीउ जे साण मुंहिंजी कहानी, पर ॿियनि माण्हुनि खे बि हिन जे बारे में महसूसु थींदो। मूंखे ॾाढो दुख मिलियो आहे। हिकु बि अहिड़ो माण्हू न हूंदो जंहिंखे दुख न थियो हूंदो, पर मां हुनखे दिलि सां लॻाए न वेठी आहियां। मूंखे ॾाढा ज़ख़्म मिलिया आहिनि। मूंखे महसूसु थियो हुयो कि मुंहिंजे बारे में हिन खां वॾी सची ॻाल्हि कोई न आहे कि मां हिकु वॾी निराशा हुयमि। अॼु न त कल्ह जॉन ऐं बाक़ी सभिनीनि खे हिन ॻाल्हि जो पतो लॻी वेंदो ऐं सभु मूंखे छॾे हली वेंदा। इन करे मूंखे यादि आहे पहिरियों दफ़ो जॾहिं मां ईश्वर सां गॾु घुमणु वियसि, हिकु ॾाढे गंदे ॾींहं खां पोइ मां घर खां निकिरी वियसि। मूंखे हुननि सां गॾु न रहणो। मां ईश्वर जी पूजा करणु शुरू कई हेॾी सुठी दुनिया ठाहिण लाइ। उहा अद्भुत हुई। मां हुनखे पंहिंजे मन में इहो ॿुधियो त मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे कि मूंखे इहा सुठी लॻंदी आहे धीअ। मां हैरान थी वियसि कि मां तव्हांजी धीअ आहियां। मां त सोचां पई कि मां त हिकु सुठी माउ बि न आहियां, ना ई हिकु सुठी नुंहुं आहियां, ऐं तॾहिं बि तव्हां मूंखे तव्हांजी प्यारी धीअ था चओ। हे सच हुयो। हे मूंखे बि सम्झ में अचणु लॻो कि मां पंहिंजे ईश्वर लाइ छा आहियां। शैतान हमेशह चाहींदो आहे कि असां सच तां देरि थी वई सही था चओ। चाहे असांखे पाण खे किने जीवन खे बदिलण लाइ दबाव विझण जो फ़ैसिलो करणु खपे, पर वरी बि
ऐं पोइ बि असांजो जीवन ॾाढो सुठो न हूंदो। हिन जो कारण आहे असांजी ग़लती आहे या हूंदी। असां इहो कमु कयो हुजे हा जंहिंजे द्वारा जीवन बर्बादु थियो हुयो या कयो हुयो। मूंखे बराबरि यादि आहे जंहिंमहिल हुन इहो थियो हुयो, पर पोइ बि मूंखे ख़बर हुई कि मुंहिंजो बि हिकु ॾींहुं सुठो ईंदो ऐं उहो उहिदो न हूंदो जीअं थियणु खपे हा या हीअं थियणु खपे हा। जेकॾहिं हीअ सभु मूंसां गॾु न थियो हुजे हा त मां अचलाहा केतिरा माण्हू पाण खे उन में फासायल महसूसु कंदा आहिनि जेको हुन सां बुरो थियो हुयो, जेको हुन जे वस में न हुयो या उन पाण जे करे ग़लति कम में जंहिंजे बारे में हुनखे पोइ सम्झ में आई हूंदी। पर सुठी ॻाल्हि इहा आहे त ईशू असांखे आज़ादु करण लाइ, असांखे बहाल करण लाइ ऐं असांखे वठी वञण लाइ, असां सभिनीनि खे वठी वञण लाइ हिन संपूर्ण शांत जॻह ते जिते ईश्वर असांखे ॾिसणु चाहींदा आहिनि। हिन करे अॼु सुठो मौक़ो आहे असां लाइ, सॼी दुनिया जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि करण लाइ ऐं ॿुधाइण लाइ अञा देरि न थी आहे। तव्हां न कयो ॾाढो कुझु जेको हेतिरो बुरो न हुयो कि ईश्वर हुते तव्हां ताईं पहुची सघंदा आहिनि ऐं तव्हांखे ॿाहिरि कढी सघंदा आहिनि। ईश्वर जी बाहि नंढी न आहे। हे ॿुधणु सुठो लॻंदो आहे छो करे तव्हां दिलि सां हीअ ॻाल्हि चओ था। हे सच आहे कि हाणे वधीक देरि न थी आहे, हाणे बि तव्हां बची था सघो। बरोबरि, तव्हां वधीक भटकियल न आहियो। मूंखे यादि आहे ईश्वर जॾहिं मूंसां गॾु ॻाल्हि करे चयो हो, मूंखे तोसां हैरानी आहे तव्हां त मूंखे हैरान करे छॾियो आहे। मूंखे न ख़बर हुई त तूं एॾी नाटकी आहीं। ॾिसो, ईश्वर खे सभु ख़बर हूंदी आहे ऐं असांजे हर नंढी नंढी ॻाल्हियुनि जी ॼाण रखंदा आहिनि ऐं पाण सभिनीनि सां गॾु मिलण लाइ सॾु कंदा आहिनि ऐं पंहिंजो प्यारु ॾींदा आहिनि। जीवन जी कहाणी हुननि खे ख़बर आहे, उहे तव्हांजी यादूं के स्वस्थ कंदा। ॾिसो, तव्हां इन्हनि सभिनीनि जी ताक़त वारी ॻाल्हियूं आहियो, उहे असांजा सिर्फ़ु वर्तमान जा ईश्वर न आहिनि या भविष्य जा स्वर्ग ईश्वर आहिनि, उहे तव्हांजे गुज़रे कल्ह जा ईश्वर आहिनि ऐं हाणे उहे तव्हांजे जीवन जी वापसी अची सघंदा आहिनि, तव्हांखे ठीकु करे सघंदा आहिनि उन यादनि खे, ताकी उहे यादूं तव्हांखे परेशान न कनि। असां यादूं ठीकु करण जे बारे में ॾाढो ॿुधाईंदा आहियूं। तव्हां मूंसां गॾु व्यवहारिक ठहो ऐं मूंखे ॿुधायो हिन जो छा मतिलबु आहे। असांजा घणा ई माण्हू पहिरियों जे वक़्त में फाथल हूंदा आहिनि, जीअं उन ॾींहंनि में जॾहिं असां स्कूल में शर्मिंदा हुया हुआसीं, उन ॾींहुं असांजे पीउ असांजे पिणस असां सां गॾु कुझु ग़लति कयो हुयो, या जीअं स्टासी सां गॾु 19 साल जी उमिरि में बलात्कार थियो हुयो, ग़लति कमु थियो हुयो, असां फाथल रहंदा हुआसीं उन यादि में, उन यादि करे करे ऐं असां बि अञा बि थोरो डपु लॻंदो आहे असांखे, असां में अञा बि थोरो गुस्सो हूंदो आहे। पोइ असां ईशूअ खे सॾु कंदा आहियूं उन वक़्त में, छो कि उहे हर समय जा ईश्वर आहिनि कि उहे हुन वापसि अचण असांखे स्वच्छ कंदा, असांखे मुक्त कंदा अतीत खां, असांजे गुज़रियल वक़्त खां। उहे असल में तव्हांजे अतीत जे खे विसरंदा आहिनि, ॿीहर लिखंदा, उहे तव्हांखे आज़ादी वठी ॾींदा ऐं तव्हां उनखे अंदरि अचण जी रस्तो ॿुधाईंदा। हिकु मशहूरु आयत आहे प्रकाशित वाक्य 3 में, मां दरवाजे ते बि खटकायो। इहो असल में मसीहनि लाइ लिखियलु आहे, गिरजनि लाइ हिकु चिठी लिखियलु आहे। उहे चवनि था त तव्हां अगरि मूंखे अंदरि अचणु ॾींदा त मां अंदरि अची वेंदुमि, पोइ असांजे दिलि में जेको असां किला ठाहिया आहिनि, जीअं ते असां पासे पत्थर जी दीवारूं आहिनि ऐं ॿीहर खोलींदा आहियूं। असांजे विश्वास जो बदिलणु ज़रूरी आहे। बाइबल में इहो साफ़ लिखियलु आहे, तव्हां सां अहिड़ो ई थींदो जीअं तव्हां विश्वास कंदा आहियो। बाइबल हिकु नए सिद्धांत जी किताब आहे। हुन जे अनुसार जॾहिं असांजे मन जो नवीकरण थींदो आहे, असांखे उन तरह सोचणु खपे जीअं ईश्वर सोचींदा आहिनि, दुनिया जी तरह न। तॾहिं असांजे जीवन में ऐं विश्वास करण में रस्तो ठहंदो आहे। मां इहो विश्वास कंदी आहियां, इहो कोई वचन न आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां थी, पर सच में मां मञींदी आहियां इहे सभु ॻाल्हियूं मिली करे मेलो कंदी आहिनि। इन करे न कि इहो सभु सुठा आहिनि, इन करे कि ईश्वर सुठो आहे। इन करे मूंसां जेको बि मुंहिंजे बचपन में थियो हुयो ऐं मूंसां गॾु जेको नंढी उमिरि में बलात्कार थियो हुयो, तव्हांजे पीउ खे शराब जी आदत हुई ऐं हुन ई तरह जी ॿी ॻाल्हियूं अॼु ॾिसण वारनि सां थियूं हूंदियूं। इहा सुठी ॻाल्हि कान आहे, हुन में ईश्वर जो हथु कान आहे। इहे शैतानी कम हुया जो शैतानी असांखे बर्बादु करण लाइ कंदा आहिनि, पर ईश्वर भलो कंदो आहे। इहे सभु ॻाल्हियूं जेके असांखे वठी छॾियूं आहिनि, जंहिं करे असां विश्वास कंदासीं कि ईश्वर हमेशा सुठो कंदो सभिनीनि जो ऐं ठाहींदो सुठो माण्हू। ईश्वर अद्भुत आहे, उहो बहाल करण वारो ईश्वर आहे। बेशक हीअ ॻाल्हियूं थियूं आहिनि, असांखे यादि रहंदियूं आहिनि, पर तॾहिं बि असांखे दुख ॾियण जे लाइक़ु न रखंदियूं आहिनि। इन जे अलावा परमेश्वर असांखे, मुंहिंजो मतिलबु आहे परमेश्वर जी दया असांजे मथां हमेशह आहे। हिकु दफ़ो परमेश्वर माण्हुनि जे जीवन में अची वियो
त उहे पंहिंजी कहानी बदिलणु न चाहींदा, हिकु दफ़ो ईश्वर खे पंहिंजे जीवन में वठी था अचनि। मां पंहिंजी कल्ह जी ॻाल्हियूं इलाही इस्तेमालु कंदी आहियां पंहिंजी पढ़ाईअ में, ऐं मूंखे विश्वास आहे कि तव्हां बि कंदा हूंदव ऐं उन ॻाल्हियुनि खे महसूसु कंदा हूंदव, उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में जेको तव्हां सां गॾु पहिरियों थी चुको आहे। तव्हांखे कई दफ़े इहो महसूसु न थींदो हूंदो अहिड़े माण्हू लाइ ॻाल्हियूं था कयो। मूंखे इहो लॻंदो आहे, मुंहिंजे वीचार मां जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां उन नंढी छोकिरीअ जो जंहिंजो बलात्कार थियो हुयो, कई सालनि ताईं इहो थींदो रहियो हो, जेको ॾकी वई हुई। ईअं लॻंदो आहे जेको उहो ॿिए कंहिंसां थियो हुयो। बाइबल में लिखियलु आहे, जॾहिं असां मसीह में हूंदा आहियूं तॾहिं असां हिकु नई सृष्टि ठाहींदा आहियूं, पुराणी सॼी ॻाल्हियूं गुज़री वेंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां चयो असां हुन खे यादि कंदा आहियूं त हुन जो हिकु मतिलबु हूंदो आहे कि असां हुन जे द्वारा कंहिंजी मदद कंदा आहियूं या करणु चाहियूं था। मां वेही करे इहे ॻाल्हियूं इन करे यादि कंदी आहियां त पंहिंजे दुख में हुजां, पाण ते तरस खायां ऐं सोचियां मूं ते केतिरो ज़ुल्म थियो हुयो। ईअं थींदो आहे असां मसीह में नई सृष्टि ठाहींदा मूंखे आहियूं। पंहिंजी शादीअ जे पहिरियां साल जी यादि अचे थी, उहे परे था लॻनि। हाणे असां बिल्कुलु अलॻि माण्हू आहियूं ऐं मूंखे हैरानी थींदी आहे त असां हिते कीअं पहुचा आहियूं, असां कीअं सफल थींदासीं। पर ईअं इहा बि बहाल थियण जे ख़ासियत आहे। असांजे जीवन जे हर पल जे हिन जो प्रभाव ॾिसण ईंदो आहे। ठीकु आहे, उअं ई जीअं असां परामर्श वठणु शुरू कंदा आहियूं, जीअं ई असां मसीह खे तलाशंदा आहियूं, ॻोल्हींदा आहियूं, उन खे अंदर खां ॿाहिरि ठीकु स्वस्थ करणु शुरू कंदा आहियूं, त 2 दफ़ा तलाक वठण जी नौबत अची वई हुई। उन असांजी शादीअ खे सफल कयो, असांजे घरनि खे ठीकु कयो। हाणे असांजे हिकु सेवकाई आहे। हाँ, ठीकु आहे। परमेश्वर अद्भुत आहे। मुंहिंजो मतिलबु आहे उनजी जेकी दया असांजे मथां आहे, जेकी दया असांखे मिली आहे, उन सां असांजा सॼा दुख हली विया आहिनि। हीअ ॻाल्हि सच आहे कि जॾहिं मां पंहिंजे पहिरें जे जीवन जे बारे में सोचींदी आहियां त लॻंदो आहे कोई अलॻि इंसान जे बारे में ॻाल्हायां थी। मां पाण खां इहे सवाल पुछंदी आहियां, तव्हां मूंखे प्यार कंदा आहियो? छा मां तव्हांजे प्यार जे लाइक़ु आहियां? ऐं मूंखे हमेशह कोई इहे जवाबु मिलियो आहे कि न, तूं न आहे। पर परमेश्वर मूंखे हमेशह हा में जवाबु ॾिनो आहे, तूं प्रेम जे लाइक़ु आहे। सभई तोखे प्यार कंदा आहिनि। तुंहिंजो जनम बि न थियो तॾहिं खां मूंखे तुंहिंजो ध्यानु आहे, पर तोखे हिन जे बारे में ख़बर बि न आहे कि असां हथ धोई करे हुननि जे पुठियां पिया आहियूं। इहो केतिरो हैरान करण वारो आहे। ईश्वर असांखे परमेश्वर जो प्यार असांखे बदिले छॾंदो आहे। हा, बिल्कुलु बदिलींदो आहे। मूंखे थिसलुनिया जी इहा आयत सुठी लॻंदी आहे, जंहिंजे अनुसार मुंहिंजी प्रार्थना आहे कि तव्हांजी आत्मा, जीव ऐं शरीर पूरो थियो आहिनि। असांजा ईश्वर यीशू मसीह जे साम्हूं आयल आहिनि। ईश्वर बहाल करणु चाहींदा आहिनि पूरे इंसान खे। उहे चवंदा आहिनि असांजी पूरी बहाली थिए, सभिनि जी बहाली थिए। मुंहिंजे वीचार में जायज़ मूंखे विश्वास कान्हे कि वधीक माण्हू चवंदा या मञींदा आहिनि इहा मसीहत आहे। मुंहिंजे वीचार में वधीक माण्हू हिन तरीक़े सां चवंदा आहिनि। अहिड़ा माण्हू ॾाढा घटि आहिनि। घटि में घटि पंहिंजे जीवन जा कई साल मां ईअं ई हुयमि। मुंहिंजे लाइ मसीह थियण जो मतिलबु आहे मां सॼो महसूसु कंदी हुयसि ऐं ख़बर अथव भली थियण जी कोशिश कंदा हुआसीं। हाँ सही आहे। कोशिश कंदी हुयसि कि सुठी थियण जी, भली थियण जी। मुंहिंजो मतिलबु आहे कि भली थियण जी कोशिश कंदी हुयसि। रोज़ हिकु बाइबल जो अध्याय फर्ज़ सम्झी करे पढ़ंदी हुयसि। मां रोज़ इहा ई प्रार्थना कंदी हुयसि। मां हिन करे हुन खे दयनीय प्रार्थना चवंदी हुयमि, छाकाणि त उहो विश्वास सां चवंदी आहियां। मां फर्ज़ सम्झी करे कंदी हुयमि ऐं अफ़सोस जी ॻाल्हि त इहा हुई त मूंखे सचपच इहा ॻाल्हि जो यकीन ई न हुयो कि यीशु मुंहिंजी मदददाता हुया। मूंखे दया करे बचण जा तरीक़ा जी सम्झण हुई। मूंखे इहा ॻाल्हि जो पको विश्वास हुयो जंहिंमहिल मां मरंदमि त मां स्वर्ग में वेंदमि। पर मूंखे हिकु दुखी माण्हू वांगुरु जीवन गुज़ारणो हुयो। मूंखे सफलता बि मिली हुई ॿिए माण्हू खे दुखी करण में, पर हुन खे सफलता हुन जे जीवन हूंदो आहे। परमेश्वर खे सम्झणु सिर्फ़ु एतिरो ई न हूंदो आहे हर हफ़्ते चर्च में वञणु ऐं पंहिंजो फर्ज़ पूरो करणु। ईअं न थींदो आहे। असांखे इहो सिखणो आहे कि उहे असांजी परवाह कंदा आहिनि ऐं असांजो भलो चाहींदा आहिनि ऐं असांजे जीवन में हमेशह इहो ई चवंदा आहिनि कि तव्हांजो भलो थिए। ऐं पोइ हिन करे मां हिन सभा जे बारे में जाम उत्साहित आहियां। मूंखे हिन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे कि तव्हां ॿई हुते ईंदा। मुंहिंजे वीचार में तव्हां सभिनीनि खां सुठा सेखारण वारा आहियो हिन धरतीअ ते। भले जे बारे में तव्हां हिन खे सादगीअ सां सेखारे सघंदा आहियो। तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां आम माण्हू आहियो। मां फैटन सां आहियां ऐं तव्हां हिकु कोलोराडो जे हिसे मां आहियो। असां बसि हिकु आम माण्हू आहियूं जंहिंखे ॾाढियूं समस्या आहिनि ऐं उत्साहित आहियूं।
असां बि ॾाढो उत्साहित आहियूं। असां परमेश्वर खे न्योतो ॾिनो आहे कि उहे असांजे जीवन में अचनि ऐं सभिनीनि जो भलो कनि ऐं सभु सुठो ई थींदो। परमेश्वर हिक लाइ जेको कंदो उहो सभिनीनि लाइ कंदो। असां उन्हनि जो ॾाढो उत्साह सां इंतज़ारु कयूं पिया था। महिरबानी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।